अस्सलामुअलैकुम दोस्तों, जीअं त असां गुज़िरियल वीडियो में ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी मुकम्मल करे आया आहियूं, जेको असांजे हिन कोर्स जो इंटरवेल पिणु हुयो। हाणे जेके ज़मान पढ़ंदासीं उन्हनि ॾांहुं अव्हांजे पूरे ध्यान जी ज़रूरत पवंदी। अॼु असां पढ़ंदासीं ज़मान हाल कामिल या मुकम्मल, अंग्रेज़ी ज़बान अंदरि प्रेज़ेंट परफेक्ट टेंस पिणु सॾियो पियो वञे। हिन ज़बान अंदरि असीं बुनियादी तौर ते मुकम्मल थी चुकियल कम बयानु कंदासीं। मिसालनि खे थोरो गौर सां समझंदा। मिसाल तौर मां कंहिं स्कूल अंदरि पढ़ाईंदो आहियां ऐं मूंखे प्रिंसिपल जे तरफ़ां को कमु मिलियल आहे। हाणे प्रिंसिपल मूं सां साबिर तव्हां मिलियल कमु पूरो कयो आहे, ऐं मां प्रिंसिपल खे ज़मान हाल मुकम्मल जे अंदरि जवाबु ॾींदे हा साईं मां मिलियल कमु पूरो करे चुको आहियां। या अगरि उन ई मिसाल खे असां इस्तेमालु थींदड़ मिसाली जुमिलनि मूजिबि वठूं त पोइ जुमिलो कुझु हेठियों बीहंदो। मां मानी खाई चुको आहियां। इंग्लिश ज़बान अंदरि आई हैव ईटन मील। अचो त इन ई ज़मान खे डिटेल सां सम्झूं। हिन ज़मान अंदरि बि हाल जी हालत में मददी फ़ेल इस्तेमालु थींदो, जीअं कंटिन्यूअस टेंस अंदरि पियो इस्तेमालु थिए, पर हिन ज़मान अंदरि मददी फ़ेल हैव ऐं हैज़ इस्तेमालु थींदा। अव्हां सम्झी त विया हूंदा त हैव किथे इस्तेमालु थींदो ऐं हैज़ किथे इस्तेमालु थींदो। यकीनन हैव फर्स्ट पर्सन मतिलबु आई वी, सेकंड पर्सन मतिलबु त यू, ऐं थर्ड पर्सन प्लूरल मतिलबु त दे या जमा में नालनि सां इस्तेमालु थींदो। पर हैज़ सिर्फ़ थर्ड पर्सन सिंगुलर मतिलबु ही, शी, इट और एनी सिंगुलर नेम सां इस्तेमालु थींदो। जुमिलनि जे बनावट ॾांहुं हलूं त असीं पहिरियां सब्जेक्ट मतिलबु त फ़ाइल इस्तेमालु कंदासीं, पोइ इस्तेमालु कंदासीं मददी फ़ेल याने हैव और हैज़। बाद में इस्तेमालु थींदो थर्ड फॉर्म ऑफ वर्ब मतिलबु त फ़ेल जी टीं सूरत। उन खां बाद में इस्तेमालु थींदो ऑब्जेक्ट मतिलबु त मफ़ऊल, ऐं आख़िर में इस्तेमालु थींदो फ्रेज़ मतिलबु त वधाउ। अचो त ज़मान हाल कामिल मूजिबि जुमिलनि जो चार्ट ॾिसूं। सिंधी ज़ुबान अंदरि जुमिला पहिरियों फ़ाइल, पोइ मफ़ऊल ऐं आख़िर में फ़ेल। मां मोबाइल इस्तेमालु करे चुको आहियां। हूअ टेलीविज़न ॾिसी चुकी आहे। उहे अंग्रेज़ी ॻाल्हाए चुका आहिनि। कलम अखर लिखी चुको आहे। अंग्रेज़ी ज़बान अंदरि जुमिलनि जो चार्ट कुझु हीअं बीहंदो। सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब ऐं ऑब्जेक्ट। आई हैव यूज़्ड मोबाइल, शी हैज़ वॉच्ड television, they have spoken English, pen has written letter। हाणे अगरि इन ई जुमिलनि खे नाकारी या सवाली जुमिलनि में तब्दील कयूं त तरीक़ो अव्हांखे आसानी सां यादि थी चुको हूंदो। अचो त जुमिलनि जो चार्ट नाकारी जुमिलनि मूजिबि ॾिसूं। पहिरियों फ़ाइल, पोइ मफ़ऊल, पोइ इनकारी अमल ऐं आख़िर में फ़ेल। मां मोबाइल न इस्तेमालु करे चुको आहियां। हूअ टेलीविज़न न ॾिसी चुकी आहे। उहे अंग्रेज़ी न ॻाल्हाए चुका आहिनि। कलम अखर न लिखी चुको आहे। अहिड़ीअ रीति इंग्लिश ज़ुबान अंदरि नाकारी जुमिला कुझु हेठियां बीहंदा। पहिरियों सब्जेक्ट, पोइ हेल्पिंग वर्ब, नेगेटिव एक्शन, थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब ऐं ऑब्जेक्ट। आई हैव नॉट यूज़्ड मोबाइल, शी हैज़ नॉट वॉच्ड टेलीविज़न, दे हैव नॉट स्पोकन इंग्लिश, पेन हैज़ नॉट रिटन लेटर। जीअं त असीं मथे पढ़ी आयासीं, आकारी ऐं नाकारी जुमिला कीअं ठहंदा। सवाली जुमिला बि साॻिए तरीक़े मूजिबि ठहंदा। अचो त सवाली जुमिलनि जो सिंधी ज़बान वारो चार्ट ॾिसूं। पहिरियों सवाली अमल, फ़ाइल, मफ़ऊल ऐं आख़िर में फ़ेल। छा मां मोबाइल इस्तेमालु करे चुको आहियां? छा हूअ टेलीविज़न ॾिसी चुकी आहे? छा उहे अंग्रेज़ी ॻाल्हाए चुका आहिनि? छा कलम अखर लिखी चुको आहे? हाणे साॻे ई जुमिलनि खे अंग्रेज़ी ज़बान अंदरि ॾिसूं त पहिरियों हेल्पिंग वर्ब रखंदासीं, पोइ सब्जेक्ट, थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब ऐं ऑब्जेक्ट। हैव आई यूज़्ड मोबाइल, हैज़ शी वॉच्ड टेलीविज़न, हैव दे स्पोकन इंग्लिश, हैज़ पेन रिटन लेटर। असां उमेद था करियूं त अव्हां अॼु जे वीडियो मां काफ़ी कुझु सम्झो हूंदो, ऐं अगरि किथे अव्हांखे का ॻाल्हि सम्झ में न आई आहे त अव्हां असांजा गुज़िरियल वीडियोज़ लाज़मी ॾिसो। तमामु इंफॉर्मेटिव वीडियोज़ आहिनि ज़माननि मूजिबि। असांजे हिन कोर्स खे जॉइन करण लाइ असांजे चैनल AHE अकेडमी खे सब्सक्राइब करे रखो ऐं बेल आइकन खे क्लिक कयो त जीअं असांजे ईंदड़ वीडियोज़ जी नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुचंदी रहे। थैंक यू।